10 ॾींहं अॻु घोटकी इंटरचेंज ते हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल दाद लगारी वासी महराण महर ऐं सईद लगारी जे तॾे ते MPA मीर शेरियार ख़ान शर पहुतो आहे। वारसनि सां ताज़ियत करण बाद शेरियार ख़ान शर आवाज़ TV दाद लगारी जे रिपोर्टर अमजद लगारी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। असां इन जी मज़म्मत कयूं था ऐं असां पुरउमेद आहियूं पंहिंजे SSP साहब में, पंहिंजो तनवीर तुनियो साहब में असां पुरउमेद आहियूं त इंशाअल्लाह जेको उनजे जेके ज़ालिम आहिनि, जेके हिन जे क़त्ल में मुलविस आहिनि, उन ज़ालिमनि खे पंहिंजी कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदो। उमेद था रखूं त इंशाअल्लाह जेको हिकिड़ो माण्हू असांजो मार बिरादरी जो जेको अगवा थियल आहे उनखे बि सही सलामत वापसि कराईंदो। चोरनि जी का क़ौम न हूंदी आहे, चोरनि जी का बिरादरी न हूंदी आहे। लोफर खे लोफर सॾियो वेंदो आहे, भले उहो कहिड़ी क़ौम सां कहिड़ी बिरादरी सां हुनजो वस्तो हुजे। इहे चंद आङुरियुनि ते ॻणण जेतिरा लोफर आहिनि, इन्हनि खे इंशाअल्लाह असां सभु गॾिजी असांजा जेके हितां जा ज़िले घोटकी जा सरदार आहिनि, असां सभु अल्हम्दुलिल्लाह गॾु आहियूं, हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं, असीं पाण में भाउर आहियूं। असां सभिनि जो इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कुझु ॾींहंनि में जल्दी असां कठु घुराए करे असां सरदार पाण में गॾिजी करे हिन लोफरनि जे ख़िलाफ़ु डंडो खणंदासीं ऐं असां सां गॾु इंशाअल्लाह पुलिस बि हूंदी, SSP साहब बि असांजो जेको आहे मुड़ुसु माण्हू ऑफिसर आहे। इंशाअल्लाह असां हुन मां बि पुरउमेद आहियूं त इन्हनि खे ज़ालिमनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदो।